सखर जी अदालत 2 साल अॻु मुबैना पुलिस तशद्दुद में ॻोठाणे जे फौत थियण वारे केस जी ॿुधणी थी आहे। हफ़्ते में पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी न थियण ते SSP ऐं डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾिनो वियो। फौती लाल बख्श सहतो जी ज़ाल ज़ाहिदा सहतो जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। सिंध हाई कोर्ट सखर जे जस्टिस मोहम्मद अब्दुर्रहमान केस जी ॿुधणी कई। SSP खैरपुर ज़ुबैर नज़ीर शेख ऐं डॉक्टर निसार सुमरो अदालत में पेश थिया। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मोरोड़ महर। जी मोरोड़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सखर बेंच पुलिस गिरफ्तारी दौरान तशद्दुद में फौती ॻोठाणे जी 2 सालनि पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी न थियण SSP खैरपुर ऐं पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई करण जो जेको आहे रिपोर्ट पधरी न थियण जी सूरत में कार्रवाई जो हुकुम जारी कयो वियो आहे। फैज़गंज सां तालुक़ रखंदड़ फौती लाल बख्श सहतो जे मौत वारे वाक़े जी FIR दाख़िल कराइण लाइ संदसि बेवा ज़ाहिदा सहतो जी दरख़्वास्त जी सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे जस्टिस मोहम्मद अब्दुर्रहमान ते ॿधल सिंगल बेंच ॿुधणी कई आहे। ॿुधणीअ दौरान SSP खैरपुर ज़ुबैर नज़ीर शेख ऐं पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर निसार अहमद सुमरो जेको आहे बेवा जो जेको वकील आहे उहो पेश थिया। उन दौरान वकील अदालत खे ॿुधायो त 2 साल अॻु जेको आहे सोबुदर थाणे जे SHO अकबर आलवाणीअ ॻोठाणे लाल बख्श सहतो खे गिरफ़्तार करे तशद्दुद कयो हो ऐं उहो जेको आहे जेल जे अंदरि जेको आहे तशद्दुद सबबि फौत थी वियो आहे। 2 साल गुज़री विया आहिनि। हुनजी FIR दाख़िल कई पई वञे। नई पोस्टमार्टम रिपोर्ट जेका आहे त हुनजो मौत जो कारण छा आहे उन हवाले सां पधरी नाहे कई वई। अदालत जेको आहे SSP खैरपुर ज़ुबैर नज़ीर शेख ऐं पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर निसार सुमरो मथां जेको आहे सख़्त कावड़ जो इज़हार कयो वियो। वकील गुलाम मुर्तज़ा बुर्डो मूजिब त अदालत SSP खैरपुर ज़ुबैर नज़ीर शेख ऐं पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर निसार अहमद सुमरो खे जेको आहे इहो हुकुम ॾिनो आहे त ईंदड़ हफ़्ते जे अंदरि जेको आहे फौती ॻोठाणे लाल बख्श सहतो जी पोस्टमार्टम रिपोर्ट जेका उहा पधरी करे जेको आहे रिपोर्ट अदालत में पेश कई वञे। न पोइ पोस्टमार्टम रिपोर्ट पेश न करण जी सूरत में या पधरी नथी कई वञे त SSP ज़ुबैर नज़ीर शेख ऐं पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर ख़िलाफ़